फतू फ़कीर पखाली। मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जे मियांवाल तहरीक जो ही सिपह सालार ऐं आज़ादी जो असीर आहे। छो त जंग में जेको ज़ख़्मियुनि खे पाणी पीआरे थो या उन्हनि जी ख़िदमत करे थो उनखे बि जंगजू चवंदासीं। छो त धारिया सिंध सूंहुं सोभिया लुटण फुरण अचनि था, उन्हनि जी रस्ता रोक करे धारियुनि जे धकनि खां आजपे जो उपटार करे थो त उहो सिंध जो सिपह सालार ऐं सिंध जी आज़ादी जो इनक़लाबी हीरो हूंदो आहे। संदसि मक़बरे में 2 क़बरूं आहिनि। हिकु फ़तेह जी, ॿिए लाइ चयो वञे थो त उहा सॼण चांडियो जी आहे, जंहिंखे बाद में मदफ़ून कयो वियो आहे। फ़तेह पखाली जी मज़ार जी ड्रेग 6.5 फुट आहे। तामीरात कलोड़नि जे दौर जी न आहे, जेका नए सिर तामीर कई वई आहे। मक़बरे जे ॿाहिरां हिकु पथर बि लॻल आहे। चयो वञे थो त उहा संदनि जी लठ आहे। संदसि जी मज़ार तां लाशारी क़बीले जा माण्हू अक्सर ईंदा आहिनि। प्रोफेसर अब्दुल्ला मंगसी लिखे थो त फतू फ़कीर पखाली जो नालो फ़तेह अली हो। ही फ़कीर बंगलाण पाड़े मां हो। मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जे हरम जो पाणी भरींदो हो। हिन सां गॾु सुल्तान फ़कीर सांद गुलाब फ़कीर लगारी पिणु साॻियो फ़र्ज़ अंजाम ॾींदा, याने पाणी भरींदा हुआ। हिननि टिनी जूं मज़ारूं मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े जे क़ब्रिस्तान जे ओभर में हिकु मेल जे मुफ़ासिले ते आहिनि। संदसि मज़ारनि ते मिटी जो हिकु नंढड़ो दड़ो मौजूदु आहे, जंहिंमां अंदाज़ो आहे त उते फतू फ़कीर ऐं ॿियनि जा घर मौजूदु आहिनि। जंग में नंढो हुजे या वॾो, मर्द हुजे या औरत, पाणी भरींदड़ हुजे या पहिरेदार हुजे, सिपह सालार हुजे या बुहारीदार वग़ैरह, उहे फ़र्द जंग जो हिसो आहिनि। उन्हनि खां सवाइ जंग खटे नथी सघिजे। मियाँ नसीर मोहम्मद जे लश्कर जा 4 मजीदार फ़कीर हुआ, जिन में हसन फ़कीर, गाॾई होत रिंद, फतू लाशारी, बिलावल उर्फ़ बालू ज़रदारी शामिल आहिनि। किथे बहलैल शाह जो बि ज़िक्र अचे थो।